العابدين والشاكرين والحمد لله رب العالمين. मुअज़्ज़ज़ सामीन, दोस्तों अज़ीज़ अस्सलामु अलैकुम। दोस्तान अज़ीज़म, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमा लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। न अल्लाह वटि तव्हांजो गोश्त न तव्हांजो रतु पहुचे थो। अल्लाह तव्हां असांजी नियतुनि खे ॾिसां बाने दिलि में मूंसां मुहबत आहे या न, नियत में खलल आहे या न। त दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जी नाले ते जॾहिं क़ुर्बानी कंदा जानो त सची दिलि सां कयूं। यकीन सम्झो, तव्हां ॾिसो त माण्हू जॾहिं इबादत कंदो आहे हेॾो मुहबत वारो हिकु सजदो काफ़ी आहे। त दोस्तो अज़ीज़ो, त अल्लाह जे नाले ते जानो हिकु नबी साहिब समिनु ज़ुहायाकुम फ़इन्ना अला सियात मताअकुम यौमल क़ियामह। क़ुर्बानी जो जानो वठो, सुठो सो मता पालो चा कयो, क़यामत ॾींहुं तव्हां महशर जे मैदान जन्नत वठी वेंदो। सुभान अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, तव्हां असांखे घुरिजे त अल्लाह जे नाले ते माण्हू शइ सुठी ॾिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा, तव्हां क़ुर्बानी जो जानो कयो, उन टे सां कयो, हिकु पंहिंजे लाइ, घर भातियुनि लाइ, ॿियो पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि लाइ, ॿियो मिसकिननि ग़रीब बेवाहनि जे लाइ। ऐं नबी सां इजाज़त ॾिनी आहे त 3 ॾींहं भले तव्हां रखो, 3 ॾींहं खाओ। त साहबा क्या मीना जे मैदान में गोश्त खाईंदा मदीने पाक में। त दोस्तो अज़ीज़ो, माण्हू पंहिंजे तरफ़ क़ुर्बानी करे ॿिए जे लाइ बि करे सघे थो। जंहिंजे लाइ कंदो उन लाइ बि सवाबु थींदो, उनखे बि सवाबु थींदो। त अज़ीज़म दोस्त अज़ीज़म, हीअ आयत उन वक़्तु नाज़िल थी, अॻे मके जा मुशरिक क़ुर्बानी कंदा हुआ त मनात उज़ा नाले कंदा, यानी बुत नाले कंदा हुआ। त अल्लाह ताला हबीब खे छा मुंहिंजा महबूब त हिननि खे चयो जे जेका तव्हां क़ुर्बानी कंदा त मां अल्लाह तव्हां हिन गोश्त खे ॾिसंदो आहे, न रतु पहुचंदो आहे, मां तव्हांजी तक़वा नियत खे ॾिसंदो आहे। उहो छा कंदा त काबत लाइ रतु खणी काबत लाइ भितियुनि खे मरे छॾींदा। त दोस्तान अज़ीज़म, तव्हां असांखे घुरिजे त सची दिलि सां कयूं, सची